करमपुर लाड़ो लगू नापरकोट थाने की हद में हिंदू बिरादरी के वापारी 5 ॼणनि खां लखें रुपया रोक रक़म सीडी मोटरसाइकिल सोनी मुंडरी मोबाइल फोनूं ऐं ॿियो क़ीमती सामान फुर मुतासरनि जो एहतजाज पुलिस देर सां पहुती। मिलियल ॼाण मूजिबि करमपुर भरिसां करमपुर लाड़े लगू नापरकोट थाने की हद करमपुर लाड़ो लिंक रोड ते ओढ़ाणा वाह वटि मोटरसाइकिल सवार 3 नामालूम हथियारबंदनि वाह कंदड़ करमपुर वासी हिंदू वापारी सेठ सुनील कुमार जीवतमल, राजेश कुमार आसरमर ऐं राजेश कुमार लालचंद के हथियारनि के ज़ोर ते यरगमाल बणाए हज़ारें रुपया रोक रक़म, एक अदद सोनी मुंडरी मोबाइल फोनूं ऐं ॿियो क़ीमती सामान फुर कयो। साॻी जगह ते हथियारबंदनि करमपुर वासी नानक राम डितोमल ऐं उमेश कुमार मनूमल के यरगमाल बणाए सीडी मोटरसाइकिल रोक रक़म मोबाइल फोनूं ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे विया। हथियारबंदनि मजमूई तौर 5 ॼणनि खां 1.5 लख रोक रक़म सोनी मुंडरी सीडी मोटरसाइकिल मोबाइल फोनूं ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे विया। इतला बावजूद हद जी नापरकोट पुलिस वाक़े वारे हंधि देर सां पहुती। हिंदू बिरादरी जो फुर वाक़े खिलाफ़ एहतजाज SSP शिकारपुर ऐं ॿियनि वसवारनि खां नोटिस वठण ऐं इंसाफ़ जो मुतालबो कयो। होॾां 5 ॼणनि खां फुर वाक़े जी नापरकोट थाणे ते NC दाख़िल कई वई। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।